तहरीक इंसाफ बाज़ाब्ता तौर लिखत में मुतालबा पेश करे छॾिया। क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज सादिक जी सदारत हेठि हुकूमत तहरीक इंसाफ विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर पार्लियामेंट हाउस में जारी। पीटीआई हुकूमती कमेटी आॾो लिखत में 3 सफ़नि ते ॿधल 2 मुतालबा पेश कया। पीटीआई बानी गिरफ़्तार कारकुन जी आज़ादी 26 नवंबर ऐं 9 मई जे पाकिन ते अदालती कमीशन जोड़ण जा मुतालबा शामिल। हुकूमती कमेटी जे तर्जुमान सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त हुकूमत पीटीआई जे मुतालबनि जो लिखत में ई जवाब ॾींदी। पीटीआई जवाब मां मुतमइन थी त ॻाल्हियूं अॻिते वधंदियूं। जमहूरियत में मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए निकिरी सघे थो। उमीद आहे त ॻाल्हियूं बहितर अंदाज़ में अॻिते वधंदियूं। तहरीक इंसाफ हुकूमत सां ॻाल्हियूं नाकाम थियण जी सूरत में एहतिजाज जो चिताव ॾेई छॾियो। क़ौमी असम्बली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब चयो आहे त हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब न थियूं त एहतिजाज खां अॻिते वधंदो। हू न डील ऐं नई ढल चाहिनि था। गिरफ़्तार कारकुननि जी आज़ादी 26 नवंबर ऐं 9 मई ते अदालती कमीशन संदन मुतालबा आहिनि। समूरनि मेंबरनि खे आइन ऐं कानून तहत आज़ादु कयो वञे। एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर सां उहो मामिलो हमल न थींदो। एम्पायर सही हुजणु घुरिजे। हुकूमत कमीशन जोड़ी त हर शइ वाक़ई थी वेंदी। पाकिस्तान तरफा हमास ऐं इसराइल बीच में जंगबंदी वारे ठाह याजियां पढ़ी वज़ारत जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त इसराइली फ़ौज जे बमबारी सबबि क़ीमती जानियूं ज़ाया थियूं आहिनि। उमीद त गज़ा में जंगबंदी मुस्तक़िल बुनियादनि ते हूंदी। वालरल कश्मीर जो मसइलो बि गॾियल क़ौमुनि जे ठहरान मूजिबि हल थियणु घुरिजे। इस्लामाबाद में इस्लामी मुल्कनि में औरतुनि जी तालीम बाबति कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिं में वज़ीर आज़म औरतुनि जी तालीम जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। पाक चीन बतरफ़ा सियासी मुशावरत जो चोथों इजलास मैचिंग में थियो, जंहिं में ॿिनि तरफ़ लाॻापनि में बहितरी ते इत्मिनान जो इज़हार कयो पियो। इजलास में सी पैक तहत हलंदड़ मंसूबनि जो जाइज़ो वरितो पियो। वफ़ाक़ी हुकूमत यूथ प्रोग्राम तहत कर्ज़ जी रक़म 15 लाख रुपया करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि कारोबारी सहूलियत जे हवाले सां इजलास। यूथ प्रोग्राम तहत कर्ज़ जी रक़म 5 लाख खां वधाए 15 लाख रुपया करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कारोबार बाबति सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ तफ़सीली सर्वे मुकमल कई वञे। कारोबारी सहूलियतुनि लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे मॉडल्स ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। सॼी दुनिया में नंढे कारोबार जी मईशत में अहमियत आहे। मुल्की एक्सपोर्ट में इज़ाफ़े लाइ एसएमएस खे बि हथी वठाइणु हुकूमत जी तरजीह आहे। सिंध हुकूमत जो ख़राब गाॾियूं नीलाम करण ऐं सरकारी मुलाज़िमीन लाइ ईवी गाॾियूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि सब कमेटी जो इजलास। मुख़्तलिफ़ वातनि जे सेक्रेटरीज़ पारां सरकारी गाॾियुनि बाबति 10 सालनि जो रिकॉर्ड पेश। इजलास में ख़राब गाॾियूं नीलाम करण ऐं सरकारी मुलाज़िमत लाइ ईवी गाॾियूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन गाॾी जे अलॉटमेंट खे रेगुलेट करण लाइ गाइडलाइंस ते अमल करण जी हिदायत कंदे चयो आहे त वसीलनि खे बचाइण लाइ नीलामी जो अमल 1 महीने में पूरो थियणु घुरिजे। ईवी गाॾियूं ख़रीद करण सां हुकूमत खे फ़ाइदो थींदो। उन सां POL जी बचत ऐं नीलामी में सवलाई थींदी। फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ दाख़िल अपील। तोशाखाना 2 केस जी ॿुधणी अॼु अडियाला जेल में थींदी। जज शाहरुख कर्जमंद केस जी ॿुधणी कंदो। केस जे वधीक 4 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया वेंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां बरतानवी डिप्टी हाई कमिश्नर मिस सारा मोनी जी अलविदाई मुलाक़ात। वॾे वज़ीर तरफ़ां सारा मोनी जी ख़िदमतुनि ऐं तरक़ियाती रिथाउनि में बरतानिया जी शमूलियत जी वाखाण। मुलाक़ात में ॿिन्ही मुल्कनि जे विच में ॿितरफ़े लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। बरतानवी डिप्टी हाई कमिश्नर सिंध हुकूमत जी सहकार ऐं महिमान नवाज़ी जी तारीफ़ कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान ऐं बरतानिया जा लाॻापा वधीक सघर थिया आहिनि।
वफाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में वाध करे छॾी। पेट्रोल ₹2.47 ऐं डीज़ल ₹2.61 महांगो। पेट्रोल फ़ी लीटर ₹256.13 ऐं डीज़ल फ़ी लीटर ₹260.95 थी वियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार वारो नोटिफिकेशन जारी। उमरकोट वेझो नीगर ज़रे ज़मीन में गैर कानूनी लॻल ट्रैक्टर लिफ्ट मशीन में विचड़ी पोत ॻोठ हलाए ॾिनो। महर में 14 वरियनि जो ग़ुलाम हुसैन दरस ज़मींदार आलम महर जी लिफ्ट मशीन में कटिजी फोत थी वियो। नीगर जे फोत थियण ते घर में रोज़ राड़ो मतल वारसन परस ज़मींदार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि में भॼणा हयातूं ॼाए वेठा। मलीर वेझो सुपर हाईवे ते डंपर जे टक्कर में नीगरी फौत। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। फोती नीगरी जी तानिया तौर सुञाणप ॾेई वेझो ॿिनि मोटरसाइकिल्स में टक्कर जे नतीजे में नौजवान फौत ऐं पालिद ज़ख़्मी। फोती जी मीर मोहम्मद अल तौर सुञाणप हादसे बाद लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में हाइड्रो वर्कर्स यूनियन जा जबरी रिटायरमेंट ऐं बरतरफ़ करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। लाड़काने में मुलाज़िमनि जी सर्कल ऑफिस अॻियां अलामती बुख हड़ताल। शिदातकोट में मुलाज़िमनि लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अख़बारनि चयो त हू ॾींहं राति महिनत करे कंपनी खे फ़ाइदो ॾियनि था। हिफ़ाज़ती सामान तोड़े मुलाज़िमनि जी खोड़ बावजूद ड्यूटी कंदड़ मुलाज़िमनि खे इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। जबरी रिटायरमेंट ऐं बरतरफ़ी वारो ऑर्डर वापसि वरितो वञे। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त के बि सदर के ॾोह में चूट न हुजणु घुरिजे। पॉलिसियुनि जे तसलसल जमहूरियत खे बरक़रार रखियो आहे। हू ट्रंप इंतज़ामिया लाइ दुआगो आहे। चीन पर अमेरिका खे दुनिया जी क़यादत करणी आहे। कुझु अमीर माण्हुनि जे हथनि में ताक़त अचण ते परेशान आहे। कुझु माण्हुनि वटि दौलत जमा थियण जमहूरियत लाइ ख़तरो आहे। सोशल मीडिया ते इतला जी जांच थियणु घुरिजे। हू टेक्नोलॉजी ताक़त ऐं दौलत में वाध हिकु जहिड़ो ख़तरो सम्झनि था। हमास ऐं इसराइल विच में जंगबंदीअ जो ठाव थी वियो। सीज़ फायर कैदियुनि जी मटासटाई। इसराइली फ़ौज जी गज़ा पट्टीअ मां निकाली ठाह में शामिल। अमरीकी सदर जो बाइडन ठाह जी तस्दीक़ करे छॾी। ठाह बाद गज़ा में इमदादी सामान पहुचाइण जो सिलसिलो शुरू। केतिरियूं ई गाॾियूं ॾखण गज़ा जे पट्टीअ में दाख़िल। होसिन बाग में बि इसराइल ख़िलाफ़ हमला रोकण जो ऐलान कंदे चयो वियो आहे त हू बि ठाह जो एतिराम कंदा। जंगबंदीअ बाद इसराइल ते मिसाइल ऐं ड्रोन हमला बंदि कंदा। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल तरफ़ां हमास ऐं इसराइल में ठाह जी आछिया। गज़ा में जगबंदी के ठाह जे ऐलान बावजूद इसराइल जा पाडरल पट्टीअ ते हमला रुकिजी न सघिया। इसराइली फ़ौज जे ताज़नि हमलनि में 40 फ़लस्तीनी शहीद। 7 अक्टूबर 2023 खां जारी जंग में 47,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद ऐं 1,15,000 ज़ख़्मी थी चुका। तबाहियल इमारतनि जे ढेरे ठां लाश मिलण जो ख़दशो। ऐं बॉलीवुड अदाकार सैफ अली ख़ान चोरनि सां मुज़ाहिमत कंदे ज़ख़्मी। सैफ अली ख़ान जी संदसि घरवारी करीना कपूर वाक़े जी तस्दीक़ करे छॾी। जारी कयल बयान में करीना कपूर जो चवणु आहे त राति देर सां हथियारबंदनि घर में घिड़ी चोरीअ जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते जवाबदारनि चाकुनि जा वार करे सैफ अली ख़ान खे ज़ख़्मी कयो। संदसि अस्पताल में इलाज जारी आहे। मदाह कंहिं बि अफ़वाह ते ध्यानु ॾियण बदिरां संदनि तरफ़ां जारी कयल बयान ते यकीन कनि।